और आज की शायरी। हमें अपनों ने लूटा, इतना लूटा, गैरों की बारी नहीं आई। हेलो। अलाए वो ॾींहुं कॾहिं ईंदो जो मां सॼो ॾींहुं कमकार करे ऐं राति जो घर वेंदुसि ऐं हू मूंखे चवंदी गुरु सब कुछ हार गया। फूल है गुलाब जो, नशो है शराब जो, केर असांजी सेटिंग कराए वास्तो तब खुदा जो। मुंहिंजा रिश्तेदार मुंहिंजी वीडियो टिकटॉक ते ॾिसंदा आहिनि दोस्तों, ऐं कमेंट घर अची ॾींदा आहिनि। ॾियालाल छो पियो नची? रब्बू वारी होटल ते खेराती हो चवनि पिया त ही लांती मानी न खाए, पर पोइ बि मां खाई आयसि। क्या बात है, आज परेशान लग रहे हो? दोस्त ने कहा कि घर में गुस्सा करो, इज्जत बनेगी। मैंने वही किया, घर वालों ने घर से निकाल दिया। जिंदगी आपको दुख देगी, लेकिन आप साफ साफ मना कर देना, मुझे नहीं चाहिए। मुझी तो सा मोहब्बत पाकिस्तान जे कर्जे जेतरी आओ जाना, ऐं इहो भुट्टे वांगुरु हमेशा जिंदा रहंदो। कुछ माण्हू सोचींदा आहिनि त उन्हनि जूं चालाकियूं असांखे नज़र नथियूं अचनि, असां वरी ख़ामोशीअ सां ॾिसंदा आहियूं उन्हनि खे नज़रुनि खां किरंदे। हाणे मोहबत छॾे ॾिनी आहे असां, हाणे असां माण्हुनि जा ब्रेकअप कराईंदा आहियूं।